सिंध में मौजूद साउथ एशिया जी पहिरीं मस्जिद। ही रुगो भितियूं न आहिनि पर तारीख़ जो हिकु ज़िंदा बाब आहे। हीअ आहे मस्जिद मोहम्मद बिन क़ासिम। चयो वञे थो त ॾखण एशिया जी पहिरीं मस्जिद आहे, पर अॼु ॾिसो ख़ामोश, अकेली ऐं विसारियल। सन 712 में जॾहिं मोहम्मद बिन क़ासिम सिंध में दाख़िल थियो त हिते देबल नाले शहर हो ऐं हितां इस्लाम जो पैगाम पखिड़जणु शुरू थियो हो। हिन मस्जिद मां न रुगो आज़ान बुलंद थींदी हुई पर हितां नओं निज़ाम बि शुरू थियो हो। पर दोस्तो, तारीख़ हमेशह हिकु रुख वारे जी न हूंदी आहे। साॻिए ई वक़्तु हिन धरतीअ जो हिकु पुटु बि हो, महाराजा ॾाहर, जंहिं पंहिंजे वतन लाइ विढ़ंदे पंहिंजी जान ॾेई छॾी। हू बि सिंधी हो ऐं पंहिंजी धरतीअ खे बचाईंदे मारिजी वियो। हिकु तरफ़ मोहम्मद बिन क़ासिम ऐं ॿिए तरफ़ महाराजा ॾाहर। पर असुलु सुवालु हीअ आहे, असां हिन तारीख़ खे कीअं ॾिसूं था? छा असां हिनखे फ़तह सम्झूं था या मज़ाहमत, या रुगो हिकु अहिड़ो वाक़ियो जंहिं सिंध जी सुञाणप बदिलाए छॾी? जेकॾहिं तव्हां इन वक़्तु हुजो हा त तव्हां कहिड़े पासे बीहो हा, मोहम्मद बिन क़ासिम जे पासे या महाराजा ॾाहर जे पासे? कमेंट में पंहिंजो ख़्यालु ज़रूरु लिखिजो।